हल यार हल तोबा ज़ारी अल्लाह साईं तोबा छाजी तोबा ज़ारी हाणे तो जो ख्वाहिश पूरी थी हाणे तोबा ज़ारी छाजी केड़े किस्म जी तोबा ज़ारी हाणे तो करे हां अरे मां छा कया मूंसा छो छिती पई दीदी यार मूंसा छो छिती थी थे मूंसा छो वठी हले जदी पैसा ना हुई डिठो कई हली बसारन जे अगियो शर्म नथी अचे तोके तो मां तो तोके माइटन ला तैयार करे वठी पे वने मुके केड़ी खबर तू ते किराया कहर जा लगा पिया है मेटन दे मेटर न वठन जी नियत होंदी तई ना तो पो सिद्धो चो कर त मां तोके न वठी हल इते हल छजिया हल तोके मेटन वठी हल मेटन वठी है छा कई अरे तो कदे मां माइटे न वठी वने आ त यार मां सुबह का हटी ते कोचन जे दे त धिका खाई छिता थी पे मिले पे टिकट न मिले टिकट जदी न मिले पे तू मके बुदा घरा मुके वठी छो वे जदी टिकट न मिले पे छो वठी वे मां चो किरायो सस्तो होंदो ना ने मुके केड़ी खबर त 5000 रुपया लीटर ते चढ़ियो तो और 1000 रुपया मानू ते चढ़ीदा मुके केड़ी खबर यार तो यो ने भागा चे माजे मथे पयावे अलाए छो मुजे पेकन वटाले मुजी मानी कोन हुई अलाए छा हो जो तोके घोट करे मुके दिनई मुजी किस्मत मां पांजी किस्मत ते विड़ा मूसा छो छिती थी पे भला हुकूमत महंगाई कया मां कया जा हुकूमत तो चलो 5000 रुपया खणी लीटर महंगो कयो हिनन त बड़ा हेत सफा जंगी हिनन वटा इसराइल लगा पे ने साल थियो तेल हाने वदियो साल में कदी वठी वयो हां तू तो हाने हासकारी वठी वे मोटे किरायो मथे थियो हाने नथा हलू मोटे खुदा खानो खराब करई मां तो के चयो ठीक है मां तो के चयो तो बटरे चक्कर विच में चयो मई साल में तो तू चई पतो लागी तो मां ईद ते विंदस महीनो खन मैटरन ते रहंदस ठीक है उन्हें के मुखे खबर न हुई तो एकदम पेट्रोल चढ़ंदो आई एक कोचन वाला आई तबाही करे छडीदा जो 1000 फी मानू ते 2000 फी मानू ते वधाईदा न तोखे हलणो को लाजमी हुयो 4000 मांजी एक हुजी होई त मुखे चढ़ाए छरे ना अगे आधारा मुखे वठण अचना स्टाफ ते अच्छा मना मां हाने एडो मना बेगैर तया माई पंजी के पांजे ठे कोचन ते बेहारे छड्यास हल माई तू वने ओडही पान वरी जो तो खेरे सी ओ गेरा तेरा थी त किरायो भरनी तो ताजी गेरा तेरे सा गाडा हलन मारन वठी आए होता मोटा करे गीले गंदो करे मोटी है अम्मा के भी चई छड्यो त मां सुभाणे अम्मा पुजी वेनम हाने अम्मा मुजो तो इंतजार में हुंदी अरे खानो खराब करई छाजा छिती छोती 100 200 जो हुजे को फर्क टिकट जो वरी भी तुझे सामू चवान पे तो बाबा 200 घट कयो तो वो छिता लगा पिया गलाइन पिया अन्या गलायो पे तो धिका पे परे भजन काशे कोने टिकट कोने हल निकर बाहर छा क्या मां जरी तू गाल मने कोन पियो 1000 रुपए में 1500 में केड़ गोट खणी विंदो तू तने के चे 1000 रुपए वठो 1500 वठो 1500 त केड़ा तो खणी वेंदो डाडो न डाडे नाल न वट तमीज संगला ठीक है माखे मोटा मकर बरो छतो न कर मारिंदी मई धक अरे यार पोआ मत किरायो घणो होयो पाजे गोठयो 2200 होयो तो 4000 बना 1800 धक ते बना ईद लगी पई अब ईद लगी पई ता जी ईद असा गरीबन केड़ो डो कयो 1800 फी मानू ते किथा मा दे बुदा ना मजदूरी करन वारो मां ईद जे मौके ते ओए भी होंदा नी पेट्रोल जो बहानो ईद जे मौके ते एतरो किरायो वधाइना नी ठीक है ना हर बणो जो तू माके तो करे छितो आ हाने तोखे मां नींदम मौत ठीक है तोखे मौत जी जरूरत आ बे कुछ भी कोन थई पो जके 1800 2000 3000 वधाइन ता इन कोचन वारन का इन गाडी वारन का केर चवण वारो ना है तो बाबा ता एडो कर ता केर चंदो ईद जी सीजन में ओए किरायो मथे हुंदो आ ठीक है ईद जी सीजन में हुंदा पेट्रोल जा बहाना करे हासकारी मुके मोटे आयो आ तू एडो चंगो कोनी हाने बाबारन के अदेरन के सजन के सही करे तो मैं सुभाणे पुजी वेंदम गरीब गुरब वने पे ईदन ते दिस हाने वा ईदू न रही उन जो सा माय साथे जेड़ो झगड़ो हले तो पे बाबा मामा गाल बुध हितो वठी आ तोखे वठी तो हला पेकन ठीक है ईद ते मिलाण हितो वठी आ उते 4000 किरायो तो उता गंदो करे उनन के चे तो 1500 में असा के खणो 1800 में असा के खणो हेने भागे के केर समझाए 1500 तो कोई गोट खणी विंदो अरे बाबा ईद इंदी आ हर ईद में किराया वठदान केड़ी ईद आई आ बुधाए जे में किराया घटन अने गाल बुधो जी मां कोच वारन सा गलाया आयो हां ठीक है 1000 रुपए चे तो नी मामा 1000 ना इने जो दिमाग फिरी हुआ इने के माइटरन जे को सले छा बना को चरियो धातु रो प्यारे सले छा के उस मुझे दिमाग कम न तो करे 2200 रुपया किरायो हलंदो आ ओठ दे ठीक है हर चक्कर ठीक है 5000 रुपया लीटर उन सा गलायू पे चन पे यार लीटर पेट्रोल कोन था दिसो
ठीक है 2200 वाली जगह ते 4000 था वठन पेट्रोल जो बहानो आहे पेट्रोल जो बहानो ईद ते किरायो वधंदो आहे ने भागो समझे छो न तो तू बस विड़ो न मां कोच वारनि सां ॻाल्हायो हाणे वञी 1000 रुपयो भई तव्हां छत ते वियो हली कोच जी छत ते हे मामा छत ते तू आयो तू बेकार करे आयो आ छत ते कीअं विया भला मुड़स वटि पैसो न आहे त घर त वञणो थी नी पोइ मूंखे हेठि सीट कराए रे इहो मथे मरे नी इहो छो थो मरे इहो चवी पे तो सही आहे असां वञूं पे था पर मामा तुंहिंजो वास्तो आहे हुकूमत ते गवर्नमेंट सां सुठनि ऑफिसरनि सां वास्तो अथई उन्हनि खे चवी नथो त हेॾे कर पिया था कनि हे सफ़ाई हे कोचनि वारा इसराइल लॻा पिया आहिनि एॾो ज़ुल्म पिया था कनि असांजे मथां ईअं बम जे मथां बम किरायनि जा उछलाइनि था इन्हनि जो कुझु ॻाल्हायो मां उन्हनि सां बि वञी ॻाल्हायां थो हर शइ कंदुमि तव्हां 1000 भरे वियो कोच जी छत ते खुली हवा लॻंदा सही आहे न सम्झो एसी में वेठा हो तोखे त शर्म खुदऊं कोन्हे कोई शर्म हूंदो आहे न इंसान खे तोखे खुद उहो शर्म ई कोन्हे हाणे पंहिंजी रन खे मथे छत ते वेहाईंदे उते हली ॻोठ में असांखे माण्हू ॾिसंदा माशूक कराची का रन खे छत ते वेहायो आहे अरे कुझु त गैरत कर अथी का गैरत जी भला गोरी खा को गैरत चई कोच वारो स्टाफ परे आहे न असां लही उतो रक्शे ते हलंदासीं उनखे कहिड़ी ख़बर छत ते वेही आया हूं तोखे हलणो लाज़मी आहे मूंखे छो हलणो तोखे तूं छो हले थो तुंहिंजो कमु छा आहे अच्छा माना तूं चवी पई थी त मां अकेले वञा कोच ते हा बस मां पाण वञा थी न विहाए नी एड़ा पादर हणाई न ये दुनिया सॼी ॿुधाईंदई त वाक़ई माशूक पंहिंजी घरवारी खे कुटियो आहे वेही रहंदा है ज़रूरत तोखे वञण जो अकेली पई थी वञे कोचनि वारनि सां मोतबर कान थी वई आहे तूं वरी छॾींदुसि तोखे हलणो अथई त गॾु छॾे ईंदुसि न त ॻाल्हि ख़तमु आहे अरे ओ निभागा छत जे लाइ चयो मां हाणे उहा छत बि भरिजी वई हाणे वेठो हुजे चुप करे मरी विया मामा हाणे वेही रहो इते रोज पिटका कर वॾनि नंढनि जा कुल पढ़ ठीकु आहे जेको सॼो खानदान वियो थी मरी हाणे उन्हनि ते रो उन्हनि जा वेही करे हिते कुल पढ़ ठीकु आहे मूंखे ॾे कपिड़ा हेॾे कपिड़ा हेॾे मासा वठी करे हेॾे चवंदी मासा न कनि जाए घर खां निकिरी वञ घर में न वेंजाई ठीकु आहे घर में न वेंजाई मां ॻोठ नथी वञा मौत पई डोनाल्ड ट्रम्प लॻी पई आहे एॾा धक पई थी हणी ख़ैर त आहे ए भली अलाह खे वजो यार हुकूमत वारो कोच वारनि खे को सम्झायो असांखे तबाह करे छॾियो अथनि ईद ते असां बचड़े वाल बचनि खे वठी वेंदा आहियूं माइटनि ॾे हेॾे होॾे काॾे चकर ते वेंदा आहियूं उहे बि असांखे तबाह कयो वेठा आहिनि कुझु मालकी कयो कुझु असांजी मालकी कयो कुझु ग़रीबनि खे ॾिसो न त असांखे इहे ज़ालूं चॿा हड़ी हड़ी मारे छॾी तूं अलाह